नबी से जो सहाबिया सैयदना मुसअब बिन उमैर हबीबन जो गुलाम मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला 13-14 साल साईं जी उम्र पर नबी से ओचितो हिकड़े ॾींहुं घिटिया खां अचनि पिया मुसअब बिन उमैर पंहिंजनि दोस्तनि सां हुज़ूर उन ई घिटीअ मां अचनि पिया त उहो बि उन ई घिटीअ में आयो ओचितो नबी सिंह जे चेहरे मुबारक ते नजर पिस ईमान अञा कोन आंदो थई दिल में तड़पा पर यो पैगाम उन जे दिल में पहिरीं अची वियो हो अफमन शरह अल्लाह सदरहु लिल इस्लाम फहुवा अला नूरिन मिन रब्बिही यो दीन इस्लाम जो चिराग हज़रत मुसअब जे अंदर में सीने में उजागर थी चुको हो हाणे दोस्तन सां गदा बुधो तवज्जो करी हबीबन जे चेहरे ते जो नजर जो पईया मुसअब बिन उमैर दुनिया विसारे छडिया दोस्त विसारे छडा हबीबन जे चेहरे ते जी जो नजर पिस मुसअब बिन उमैर बेहोश थी जमीन ते गिरी पियो चेहरे ते जो निगाह पिस बेहोश थी गिरी पियो हुजूर पंहिंजा हथड़ा मुबारक मुसअब जे चेहरे ते घुमाया होश में आयो अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो ता मुसअब आयो जी या रसूल उमैर जो पुटई जी या रसूल अल्लाह तो जो पीत असा जो कट्टर दुश्मन असा जो नालो बुधण जे ला तैयार कोन थींदो अज कीअं अर्ज़ कई या रसूल अल्लाह आवाजी मोहब्बत मुझे सीने में पहिरियां आई हुई अग में ही हुई बस मेरी थोड़ी जरूरत हुई अज जरूरत पूरी थी वैया मुझा महबूब देर न कयो जल्दी कयो मुखे पंहिंजो गुलाम बनाए कलमो पढ़ाए मुखे पंहिंजे दर जो नौकर बनाए छॾो मुसअब जरा थोरो सोच समझ असां ते कलमो पढ़ंदे ईमान आणींदे ॾुखियो थींदे तोखे पंहिंजो अबो घर में कोन रहण ॾींदो अर्ज़ करे या रसूल अल्लाह ये दुनिया छॾी आ हर शइ छॾी आ मुसअब ॿुधा भला तो मूं में छा ॾिठो आ अर्ज़ करे त अखियुनि में थी वे वारे वारे ठकिया तोखे न ॾिसे दे आऊं न ॾिसां को बियो या रसूल अल्लाह अखियुनि पंहिंजी मते पाण सी पाण ई कई वञी उते अड़ियो जिते जान खपते न खा गाल न गत जिया ॾिनी रिय ना जुड़ी मुसअब छा ॾिठो अथई अर्ज़ करे ज़माने भर में ढूंढा है मोहम्मद सा नहीं कोई ज़माने भर में ढूंढा है मोहम्मद सा नहीं कोई यही जिब्रील कहता है मोहम्मद सा नहीं कोई मदीने जे साईं कलमो पढ़ायो आ ईमान जी दौलत सां सरफराज थियो हाणे घर आयो आ एडे तवज्जो दोस्तो घर आयो आ ओ का त नमाज कोन पुजंदी आ आज़ान मुल्लो दे नमाज मुल्लो करे हर शे मुल्ले जे मथा है हे हमरा अखियों बंद क्यों पियो होंदो खट दे निंद्र पियो कंदो न नमाज जी परवाह न कुरान जी परवाह न जिक्र अज़कार जी परवाह मुजा मिठा बा अज तोखे मुखे जेकर ओ बारे में दीन इस्लाम जी दौलत मिली आ सिंध में मिली आ हिंद में मिली आ दुनिया जे अंदर मिली आ वो जेको सॼो जेके कोशिशूं आहिन हबीब जे सहाबा किराम जो आयल जेकर सहाबा पंहिंजो कुर्बानियूं ॾिननि हा अॼु दीन न बची हा न इस्लाम अचे हा न कुरान अचे हा सहाबा जे बदौलत अॼु तूं मां मुस्लमान आहियो सिंध में जेकर पहिरीं इस्लाम आंदो हबीबन जा 5 सहाबी सिंध जे अंदर आया सिंध में इस्लाम जो पैगाम खणी आया
खुदा जी इज्जत जो कसम जेकर दुनिया जा सब पीर दस्तगीर बादशाह पीर जेड़ा सब वली गड कयो जेकर हिकड़ो को सहाबी रसूल उन जे पेरन के लगण वारी जेका दसवा मिट्टिया न जी बराबर को गोस कुतुब न तो थी सके साहबा जो शान एडो शान ईमान आंदई कलमो पढ़ियो मुसलमान थियो घर आयो हिकड़ो ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं चार ॾींहं हमरा न मानी खाए न पानी पे कुछ भी न आजे करे छो नबी सही जो इश्क लगी जॾहिं इश्क लगंदो आहे न इश्क अब उन आशिक खे मानी कोन वणंदी आहे हर वक्त पंहिंजे यार जे दीदार में मह हूंदो आहे थोरो टाइम जे लाइ गिफ़लत में अची वञे त माना उन सम्झो त उन जी दुनिया ख़त्म थी वेंदी पर जेकॾहिं यार जो तसव्वुर आहे त पोइ चवंदो मानी बि आहे खोराक बि आहे त पाणी बि आहे ॿ टे ॾींहं गुज़री विया न मानी आहे न पाणी आहे कुझु बि कोन थो खाए अमर थी जे मुसहब ॾे ख़बर न मानी थो खाई न त पाणी थो पी छा मामलो आहे के मर्ज़ तोखे अची वरायो आहे बीमारी आहे का तकलीफ़ आहे अर्ज़ थो करे अम्मी जान का तकलीफ़ न आहे इन मौज़ूअ खां परे थी वञ मूंखे पंहिंजे हाल में छॾियो कुझु ॾींहं गुज़री विया मुसहब जी हज़रत मुसहब जी अमर वालिदा माजिदा पंहिंजे घर वारे उमेर सां ॻाल्हि कई आहे असांजो बच्चो कुझु ॾींहंनि खां वठी पाणी पियण मानी खाइण बंदि करे छॾी अथई ओ डॉक्टर हकीम घुरा उन शाम मां यमन मां हकीम ताबिब हाज़िक खे घुरायो आहे जॾहिं हकीम तबीब हाज़िक आयो आहे मुसहब खे घुरायो वियो आहे हज़रत मुसहब जे नफ्स खे चेक करे जॾहिं ॾिठो अथई हकीम थो चए हाज़िक थो चए ओ उमेर ॻाल्हि ॿुध मुंहिंजे बच्चे खे का बीमारी न आहे हा मूंखे बि तजुर्बो आहे दुनिया घुमियो वेठो आहियां हा जेकर बीमारी अथसि उहा बीमारी इहा आहे हज़रत मुसहब पंहिंजी दिल कंहिंखे ॾेई वेठो आहे जिथे फाथल आन उते वञी फासाईस हकीम तो चए मेर तुझो पुत्र मुसहब कंहिंखे दिल ॾेई वेठो आहे और जंहिंखे दिल ॾिनी थी उते वञी फासाईस न त कोन बचंदी मरी वेंदो अर्ज़ो करे हकीम तबीबा दे वसदी गल नहीं ओ मेरी मर्ज़दा और कोई हल नहीं बस साथ और करे जुदाइयां चढ़ोला जुदाइयां चढ़ोला कती उमर सारी आबिद ढोला करा बेठी जारी उमेर चयो मुसहब सोन चांदी ज़ेवरात हर शइ असां वटि मौजूद आहे हिकिड़ो दफ़ो को वॻो जोड़ो पाई थो वरी ज़िंदगी में उनखे हथ कोन थो लॻाए शाहानी शाह महल ठहियल आहे बादशाह वारा खाधा है गुलाम नौकर चाकर भला दे खबर जे कदे तो की बादशाह जी न्याणीअ सां दिल ठकाई आ वॾी ॻाल्हि न आहे मां ईअं बकण जे लाइ तयार आहियां आपके बहुत में वञी सघां थो पर ख़ुदा जो वास्तो अथई मुंहिंजो बच्चो ई प्यारो आहे ख़ुदा तोखे मर्ज़ कहिड़े थी परेशान कयो आहे मुसहब थो चए ओ मुंहिंजा बाबा इन ॻाल्हि खां हटी वञ हाणे उमेर पंहिंजी वालदा उमेर पंहिंजी घरवारी खे थो चए त तुंहिंजो पुटु आहे प्यारो बच्चो अथई हाणे मुंहिंजे त चवण आखण में कोन थो अचे ॿ ॾींहं छॾीसि तूं पंहिंजे ॻाल्हि में हिनखे अची आण मोहबत में प्यार में मानी भी खराइस त पानी भी प्यारीस रात जो वक्त आहे मगरिब जो टाइम अमर वालदा मजदा आया यदि मुसहब दी खबर अज मां तुझी वालदा तो हटाई आया खुदा जो कसम थी
कई बुधा त सही केड़ी तोखे बीमारियां अमर के दो अर्ज करे ओ मुजी अम्मा मुजी बीमारी जो तावट को बि इलाज कोने घणे असबाबन जी घणे असरार जे बावजूद हजरत मुसब तो अर्ज करे अम्मा मुझे जिकरा दर्दन मर्जन जो इलाज वो हिक दर्रा मूंखे पंहिंजे यार मदीने जे ताजदार जो दीदार करायो ने दीदार मुसब तुझो पी बुधंदो घरा कढंदी भली बुधे सुबह जो टेम थियो यो मामलो मसलो वियो उमेर जी दरबार में उमेर जो दे खबर मुसब हाने मुखे खबर पई आ तो मानी छो बंद कई पानी छो बंद कई एतरा दी है ये छो थी वनी खटरी ते अची वे हाने दे खबर ए तो के शाहन शाह महल छडणो पौंदी नौकर चाकर छडणा पौंदी सब शे छडणी पौंदी ए कपड़ा तुझे तन ते वजूद पे मोजान कपड़ा बल्ला तुझे पेरन में जेका चुपल आया बल्ला सब शे ला हाने हजरत मुसब पुठी घाड़ी कईया लेकिन था बकरी जी खल या रत जी खल पंजो तोबत करे बधे करे हाने उता निकतो आ रात जो वक्त आहे हाने सफर कदे कदे सुबह जो उन जगह ते पहुतो आ कसाई जे दुकान ते आयो आ कसाई का दो वजे बुधा दे खबर मुजो मदीने जो साईं किथे आ कसाई दो दे खबर बुधा तो उमेर जो पुत्र आई मुसब तो जो नालो आ जिकी जो पुत्र आया इन काल खा हटी वने भला मुखे बुधा दम जो यार मदीने जो साईं मुखे किथे मिलंदो गुजरात मुझे मदीने जो साईं हजरत अबू बकर सिद्दीक दा हिजरत करे पान हल्या गया हन मक्को छडे गया ये अल्लाह अकबर जुदाई थी सफर शुरू क्यों दी पेरो घाड़ा कई दी लगिया सफर कंदे कंदे मदीने पाक जो हुदूद में जदा पहुतो आ ईशा जो वक्त हुआ तो सुभान अल्लाह ईशा जो वक्त हुआ तो टाइम मुझे पूरो थियो ईशा जो वक्त हुआ नमाज थियण वारी नबी सी पंहिंजे हवेली में मौजूद जी हजरत मुसब मदीने पाक जो हुदूद में आयो तो मदीने जा सही ओचतो पंहिंजे हवेली का बाहर निकता हुजूर जे हथ में असा मुबारक नबी सही मस्जिद नबी में आया बुधो 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 आशिको बुधो मस्जिद नबी में आया हुन कुंड में वजन फारूक आजम अर्ज कयो या रसूल अल्लाह काश की शे के तहां गोले रे आओ तलाश कर रे आओ हुक्म कयो सा वेठा आयो नबी सी फरमाया न वेहो थोड़ी देर थी मजाक मुस्कुरान था चो सुभान अल्लाह मुस्कुरान था सैयदना उमर बिन खत्ताब रदियल्लाहु ताला अन्हु वा सुना उमर तुझो शान दो सुभान अल्लाह असा सुन्नी चेन यारन के मजण वारा अब हाथ मथे खणी जो अबू बकर सिद्दीक जी बा अजमत ते हुर्मत ते असा जी जान कुर्बान सैयदना उमर ते जी और हजरत उमर रदियल्लाहु ताला अन्हु जी इज्जत ते शान ते बसा जी जान असा जा बच्चा कुर्बान सैयदना उस्मान गनी जी हुर्मत ते बसा जा बच्चा कुर्बान मौला अली जी इज्जत नहीं हुर्मत ते बसा जा बच्चा कुर्बान हां नबी जी उन जो ज़बानू छिके का करण मा कदर जेलाय असा सुन्नन में ताकत मौजूद आहिम जेको मुस्तफा जे यारन के गलहाइंदो उन के हिते रहण जो हक हैदराबाद में थोड़ो देर कुछ वक्त पेरी गुस्ताखी थी सैयदना उमर बिन खत्ताब जे बारे में अल्हम्दुलिल्लाह मु उर्दू में जना डंके की चोट पे चौक ते बिही करे मुझे मन गाल बुधो असा पुरमुन जमात आयूं अहले सुन्नत आशिक रसूल सुन्नी आयूं और इन जो मतलब कौन है असा कुंडड़ी वठी मस्जिद में वेही रो न जेकरा साहबा जी इज्जत ऐं हुर्मत जी गाल ईदी जेकरा पटका असा जा लहदा तब घेरा तो त साहबा जी इज्जत जे ला असा मैदान में इंदासी जेकरा असा जी इज्जत ते को मामलो आयो तब घेरा अरे ही इज्जत ही शान ही मान ही पटका ही दस्तारू खुदा जो कसम केड़े के मजूहन जेकर सैयदना उमर जी इज्जत कुर्बान सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी
ॿुधो ॿुधो मुझे महबूजा गुलामो, सुन्नी जो मतलब इहो आहे त नबी सिंह जे सभिनी असहाबनि सां प्यार करे। नबी सिंह 4 यार हक वारा बशमूल अब हजरत अबू सुफियान जे, बशमूल हजरत अमीर मुआविया रदियल्लाहु ताला अन्हु जे। खुदा जो कसम मुझो मुर्शिद कमर वारो सीचो जुफान सुभान अल्लाह। बाण फरमाइंदा त अमीर मुआविया कातबे वहिया उन जे शान में जेकर को भी मुसलमान थोड़ो गलत अकीदो रखे तो वो गुमराह थी वेंदो, दीन इस्लाम खां निकरी। अरे ही त हजरत उमर उहो उमर आ सुनो जिनके मुझे आका अलैहिस्सलाम बिलाल के जो सुना बिलाल हाने लिखी आजान न दीजा या रसूल अल्लाह। अबू लहब वारन जो गलबो आ, अबू जेल वारन जो गलबो आ, उतबा रबिया वारन जो गलबो आ। मुझा का फरमाइंदा हाने लिखी आजान देण जी जरूरत कोने का हो तो मुझो सुनो उमर हजरत अमीरुल उमर उमर बिन खत्ताब दीन इस्लाम में अची चुको सुभान अल्लाह। नारे खिलाफत हर सहाबिये नबी, हर सहाबिये नबी, जन्नती हर सहाबिये नबी। सुभान अल्लाह। फारूक आजम दिल में रखो दीन जो दर्द सदा। फारूक आजम दिल में रखो दीन जो दर्द सदा, दीन जो दर्द सदा। अकल सा डूंगर छदिये डोरी इश्क वाजे में जैसी जियारी रब शल जियारी इश्क वाजे में मालिक मारे जदब मारे पर इश्क वाजे में। नबी सिंह अर्ज की या रसूल अल्लाह मुस्कुरायो था। आका फरमायो हाओ अज सोने मुझे मुसब मुझे करे पंजे वालदेन के छड़ियो। शाह ने शाह महल छड़ई दुनिया दौलत छड़ई ऐ अन करीब मुझे खिदमत में अचण वारो जे मुझे करे दुनिया छड़िया दौलत छड़िया अब्बो अम्मा छड़िया बा महबूब जी दिल थी चवे अज पंजे यार पंजे सच्चे गुलाम हजरत मुसअब रदियल्लाहु अन्हु जो पान इस्तिकबाल कया। हाणे जॾहिं वो वक्त आयो हजरत मुसअब महबूब जी खिदमत में आयो हाणे हली नथो सके रेड़ियूं पाए जमीन सां घसी हाणे आका जी दरबार में आयो आ। हुजूर फरमायो ए मुसअब छा तू असां खां राज़ी थी वे? अर्ज़ो करे या रसूल अल्लाह अब्बो छजो अम्मा छडी घर छजो हर शे छजो तुझे करे जेकर तुझी ज़ात राज़ी थी वईया त अल्लाह बि मूंखां राज़ी थी वईया। दुनिया छड़े त छड़े दी दोसास पर आवाजी जात कदम नाराज न दी। ओ सुनियो ओ मुसा गति पढ़ाईंदा कयो तुंजी सार लहे जा न न न न न न हथ मथे खणी कंहिंजी ज़बान खामोश न रहे अकीदो रखो। आका अलैहिस्सलाम मेहरबानी जरूर फरमाइंदो मुंहिंजी सार लहे जा ओ सॼे जग जा जानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी कजा मेहरबानी मुंहिंजी सार लही जा ओ सॼे जग जा जानी कजा मेहरबानी। ओ दुनिया आखिरत में तुझो साथ गुरु जी।
अज मिलाद जे जलसे में आखिर में दुआ थींदी सलाह सलाम थींदो अज वाइदो कयो पर वाइदो नथा कयो त नियत पक्की करे उथो अज ॾींहं खां वठी 5 वक्त नमाज पढ़ंदासीं अब पढ़ंदो या न नमाज पढ़ंदासीं कुरान पढ़ंदासीं पंहिंजे बच्चन खे पढ़ाईंदासीं मस्जिदन खे आबाद कंदासीं ओ दुनिया आखिरत में तुझो साथ गुरु जी सहारो ॾिजै पियो दुख ऐं किलत में अजा सिर ते आयल मुश्किल आसानी कज मेहरबानी मुझी सार लहजा हो सॼे जग जा जानी कज मेहरबानी तू ईदे तथींदी सकरात सोली सुखियो सवींदो खजंदी खटोली जो सुभान अल्लाह मुझे आका वायदो कयो आहे जेके मुंहिंजा गुलाम सच्चा होॾां इज़राइल जी सवारी अचे हेॾां वरी ओचितो मदीने जा साईं अची वञनि अची जे कर मुसारी दे सुपरी फेरे दरिया पिंबड़ियों मां हंद विछाया हार साजन सब जमारा आओ गोली थी त गुजारिया ओ तुई दे तथींदी सकरात सोली सुखियो सावी दो खजंदी खटोली रुके वक्त दस जा चेहरो नूरानी कजा मेहरबानी हुज्जतों में ना है रब लब लड़िया ओ मुझी झूपड़िया में बस एक घड़िया अच मोहब मुँह अच मोहब मुँह ओ मुझी खाओ मानी कजा मेहरबानी मुझी सार ले जा ओ सजे जग जा जानी कजा मेहरबानी